शाहपुर जहां जे सहाफ़ी क़ासिम जानी बगियो जे ज़री ज़मीन ते बाज़र माण्हुनि पारां कब्ज़ो करण जी कोशिश ऐं मौतमार धमकियूं ॾियण वारे अमल ख़िलाफ़ सहाफ़ियुनि सियासी समाजी धुरियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी क़ासिम जानी बगियो, अब्दुल वहीद डायरी, अब्दुल अज़ीज़ चन्नो, नवाब अली असगर कोराई, अख्तर लगारी, सिंधी अल्ताफ़ सूमरो, बिलावल डायरी, सहाफ़ी ज़मीर अहमद बग्गो, इख्तियार हुसैन, अयाज़ हुसैन, रखियल बग्गो, फैज़ फरीद खोखर, मोहम्मद यासीन आराई ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते सहाफ़ी क़ासिम जानी बग्गो मीडिया अॻियां धाईंदे चयो त मुंहिंजी 12 एकड़ 4 घंटा ज़मीन ते देह मिस्री तालुको मीरमोरो आहे, जंहिंजो समूरो रिकॉर्ड मूं वटि आहे। ॾोहारी सरगर्मियुनि में मुलविस नाले बशीर बग्गो, ज़ाहिद बग्गो, अता बग्गो ऐं महरम मरी मुंहिंजी ज़मीन ते नाजाइज़ी कब्ज़ो करणु चाहिनि था। मूंखे मुंहिंजी कायल फसल ते वञण खां रोकनि था ऐं मौतमार धमकियूं ॾियनि था। जॾहिं ज़मीन जा समूरा काग़ज़ मुंहिंजा आहिनि। अॻे धुर वटि हिकु पनो बि मौजूदु नाहे। सहाफ़ी क़ासिम जानी बगियो प्रेस क्लब मोरो ऐं शाहपुर जहां जे सहाफ़ियुनि IG सिंध पुलिस DIG नवाब शाह, PP अॻवान ज़ियाउल हुसैन लंजार साहब, SSP नौशरो फ़िरोज़ अल्ताफ़ लगारी, नौशरो फ़िरोज़ ऐं आला अख़्तियारनि खे अपील कई त मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे सहाफ़ियुनि मां बेचैनी ख़तमु कई वञे, न त ॿी सूरत में समूरी सिंध जा सहाफ़ी सरापा एहतिजाज हूंदा।